अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में एक बेर ॿीहर भली कार। प्यारा ॿारो, अॼु असांजी क्लास मैथ सीरीज़ जो तमामु इम्पोर्टेंट टॉपिक जेको तमामु शागिर्दनि जी जेको आहे रिक्वेस्ट हूंदी आहे त सर असांखे प्रोपोर्शन सेखारियो। प्रोपोर्शन जो मतिलबु छा हूंदो आहे? तनासिब। छा? तनासिब। हाणे तनासिब खे सम्झण जे लाइ असां सब खां पहिरीं असांजी रेशो जी क्लास के समझण तमाम ज़रूरी आहे। इन करे तव्हां असांजी रेशो वारी क्लास में सिखी सघो था त रेशो छा खे चइबो आहे ऐं असां रेशो के कीअं इस्तेमाल कंदा आहियूं ऐं कहिड़ा कहिड़ा हिसाब रेशो जे ज़रिए करे सघूं था। ठीकु आहे। हाणे रेशो खां पोइ जेको आहे असांजो छा हूंदो आहे? प्रोपोर्शन, माना तनासिब। चलो डेफिनेशन छा आहे प्रोपोर्शन जी? Proportion is a statement that shows two ratios are equal. Clear? छा तो चए? प्रोपोर्शन जेको आहे उहो तव्हांजो ॿ रेशो जेके आहिनि उहे बराबर आहे उहो ॾेखारे थो। कीअं? मिसाल सब खां पहिरीं हाणे ॾिसो प्रोपोर्शन जी निशानी छा आहे? हाणे रेशो में असां ॾेई रहियासीं हिकिड़ो डबल कॉलम। ठीकु आहे। हाणे प्रोपोर्शन में असां छा ॾेई रहिया आहियूं? डबल कॉलम। क्लियर? इहो हूंदी आहे निशानी असांजी प्रोपोर्शन जी। हाणे प्रोपोर्शन जी डेफिनेशन जे हिसाब सां छा थो चए? त ॿिनि रेशियोज खे बराबर थियणु, मतिलबु ए रेशो बी प्रोपोर्शन सी रेशो डी। ठीकु आहे। हाणे ॾिसो ए रेशो बी हिकिड़ो रेशो, सी रेशो डी ॿियो रेशो। मतलब छा थियो? पाण चऊं इनखे सिंधी सवलीअ में त ए रेशो बी जेको आहे प्रोपोर्शन रखे थो सी रेशो डी सां। क्लियर? हेसिताईं क्लियर आहे? प्रोपोर्शन छा थो करे? ॿिनि रेशो जे बराबर हुजण जी तस्दीक करे थो। अगरि ॿ रेशो पाण में प्रोपोर्शन में तॾहिं थींदा जॾहिं पाण छा कंदासीं? हाणे हिन जो हिकिड़ो फार्मूलो आहे जेको पाण पढ़ूं था। फार्मूलो छा थो चए? फार्मूलो चए थो त हाणे ॾिसो जेके ही 12 एलिमेंट आहिनि ए ऐं डी, हिनखे पाण छा चवंदासीं? हिनखे पाण चवंदासीं प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम, माना एक्सट्रीम्स माना 12 वैल्यून जो ज़रब पत ए मल्टीप्लाई बाय डी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स। वरी हाणे ॾिसो हिते विची रखूं आहे हिकिड़ी मिडल टर्म जी पाण पढ़ी आया रेशो में, इनखे चइबो आहे मीन, इनखे चइबो आहे एक्सट्रीम। हाणे ॾिसो ए मल्टीप्लाई बाय डी प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम थियो त मीन जो प्रोडक्ट छा थींदो? बी मल्टीप्लाई बाय सी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन्स। क्लियर? जेस ताईं तव्हां इन्हनि ॿिन्ही के न समझंदव एक्सट्रीम्स ऐं मीन्स के, तेस ताईं प्रोपोर्शन के समझण तमामु मुश्किल आहे। त असां आस्ते आस्ते समझण जी कोशिश कंदासीं त कहिड़ियूं शयूं एक्सट्रीम्स आहिनि, कहिड़ियूं शयूं मीन आहिनि, त पोइ असां ॾिसंदासीं त इहो प्रोपोर्शन में आहे या न। हाणे चए थो प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स मतलब ए मल्टीप्लाई बाय डी प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन। इहो पाण जो हिकिड़ो फार्मूलो आहे त प्रोपोर्शन पाण खे चए थो ए रेशो ए प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन्स। क्लियर? छा तो फार्मूलो चए? त इहो जेको पंहिंजो प्रोपोर्शन आहे इहो बराबर आहे प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम मल्टीप्लाई बाय प्रोडक्ट ऑफ मीन्स। क्लियर? फार्मूला ॾिसो, प्रोपोर्शन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम मल्टीप्लाई बाय प्रोडक्ट ऑफ मीन्स। क्लियर? फार्मूला समझ में आयो?
पहिरियों भेरो हाणे ॾिसो पाण वटि प्रोपोर्शन जी हिकिड़ी रक़म मिलियल आहे, चए थो 2:7 प्रोपोर्शन लिखे थी 6:21। त छा कंदासीं पाण, ॾिसो 2:7 आहे, हाणे हिन में पाण एक्सट्रीम खे एक्सट्रीम सां मल्टीप्लाई कंदासीं, माना 2 मल्टीप्लाई बाय 21। हिन जो मतलब आहे पाण जो हिनके पाण छा कंदासीं, कन्वर्ट कंदासीं, बराबर आहे मीन छा आहिनि पाण जा 7 मल्टीप्लाई बाय 6। क्लियर। हाणे ॾिसो 2 मल्टीप्लाई बाय 21 छा थो थिए, 2 ज़रबा 21 पाण जो थिए थो 42। 2 मल्टीप्लाई बाय 21, 2 21 जा 42 इज इक्वल टू 7 मल्टीप्लाई बाय 6 माना 6 7 42। हाणे ॾिसो मतलब छा थियो, असांजो प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम ऐं प्रोडक्ट ऑफ मीन जेको छा थी वियो, बराबर थी वियो। त पाण छा चवंदासीं, प्रोपोर्शन आहे, माना बोथ प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम प्रोपोर्शन रखे तो कैसा, प्रोडक्ट ऑफ मीन सां। माना ये ॿई जेके आहिनि जॾहिं तव्हां प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम बराबर थींदो प्रोडक्ट ऑफ मीन जे, त तव्हां छा चवंदासीं, दे आर इन प्रोपोर्शन, ये तनासिब में आहिनि। क्लियर। तो जॾहिं प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन, देन इट मीन्स बोथ आर इन प्रोपोर्शन। क्लियर। हाणे पाण वटि हिकिड़ो ॿियो मिसाल आहे त प्रोपोर्शन आहे या न। ॾिसो हाणे छा थो थिए, पाण पहिरीं ई फार्मूले में पढ़ी आया आहियूं त प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम जॾहिं बि प्रोडक्ट ऑफ मीन जे बराबर हूंदो त ये प्रोपोर्शन में हूंदा, न त प्रोपोर्शन में कोन हूंदा। त हाणे ॾिसो पाण छा था कयूं, प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम फार्मूलो पाण खे मिलियल आहे ए ज़रबिया बी, माना ए प्रोडक्ट बाय डी। त पाण छा कंदासीं, 5 मल्टीप्लाई बाय 20। ही प्रोपोर्शन की निशानी है, इनके पाण करे छंदासी, बदला छंदासी बराबर जी निशानी में, इक्वल जी निशानी में। पाण छा कंदासी, प्रोडक्ट ऑफ मीन 10 मल्टीप्लाई बाय 15। ठीक है। 5 मल्टीप्लाई बाय 20 इज इक्वल टू 10 मल्टीप्लाई बाय 15, माना प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन्स। ॾिसूं था आहे या न। ॾिसो 0 2 5 जा 10, मतलब 5 20 जा छा थींदो 100 इज इक्वल टू 10 मल्टीप्लाई बाय 15। त 10 मल्टीप्लाई बाय 15 थींदो 150। छा 100 इज इक्वल टू 50 150 पाण चवंदासीं हरगिज़ न। जिते छा थियो, 100 बराबर न आहे 150 जे, या 100 इज नॉट इक्वल टू 150। त पाण छा चवंदासीं, रेशियोज आर not in proportion। क्लियर। पहिरीं पाण छा ॾिठोसीं त वाकई जेके आहिनि प्रोडक्ट ऑफ मीन ऐं प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम जो ॿिन्ही जो बराबर या इक्वल आहे, पर हिते तव्हां ॾिसो पिया त प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम अचे तो 100, प्रोडक्ट ऑफ मीन अचे तो 150। त पाण छा चवंदासीं, बोथ रेशियोज आर नॉट इन द प्रोपोर्शन। क्लियर। हाणे पाण पहिरीं त पाण छा कयोसीं त चारई वैल्यूज पाण खे जेको आहे मिलियल हुआ उन्हनि जा पाण मिसाल कयासीं, एग्जांपल कयासीं। हाणे प्रोपोर्शन में जेको एक्चुअल एग्जाम में सवाल ईंदा आहिनि या टेस्ट वग़ैरह में सवाल ईंदा आहिनि, उन तरफ़ जो पाण हिकिड़ो सवाल वठूं था। चए तो 33:3 प्रोपोर्शन x रेशो 27। ठीक है। हाँ मतलब छा है त टे वैल्यूज पाण खे मिलियल आहिनि, हिकिड़ी वैल्यू जेको आहे x पाण खे मिलियल कोन्हे, त पाण छा फाइंड कंदासीं, x जी वैल्यू फाइंड करणी आहे त हिते कहिड़ी वैल्यू आहे। क्लियर। त छा मालूम कंदासीं, x के। हाणे ॾिसो x के मालूम करण जो छा कंदासीं पाण, प्रोडक्ट बिटवीन 33 मल्टीप्लाई बाय 27, प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम। ठीक है। इक्वल कंदासीं प्रोडक्ट ऑफ मीन 3 मल्टीप्लाई बाय x। छा थियो 3 मल्टीप्लाई बाय x मतलब छा थियो 3x इज इक्वल टू 33/27। हाणे जॾहिं बि अहिड़ी रक़म ईअं ईंदी आहे त पाण छा कंदा आहियूं, x इज इक्वल टू 33 मल्टीप्लाई बाय 27/3 के
डिनोमिनेटर करे छॾंदासीं। ठीकु आहे। हाणे ॾिसो 3 जो टेबल पाण हणंदासीं 27 खे, घणा चकर लॻंदो? 3 जो टेबल 27 के लगदो 9 टाइम। पाण छा कंदासीं? 3 9 जा 27। क्लियर। हाणे छा थियो? x इज इक्वल टू 33 मल्टीप्लाई बाय 9। क्लियर। हाणे छा कंदासीं? x इज इक्वल टू 33 मल्टीप्लाई बाय 9 त पाण खोड़ो हणो था 3 x इज इक्वल टू 3 27 7 2 विया मथे 3 27 27 2 29। त इहो पाण जो जेको टी रक़म चौथी रक़म आहे उहो पाण जी हिते जेको थर्ड नंबर ते वैल्यू आहे उहो छा आहे पाण जी 297। त माना पाण खे x मालूम करणो हुयो, फाइंड करणो हुयो, त पाण छा कयो? फाइंड x इज इक्वल टू 297। उम्मीद आहे तव्हांखे कॉन्सेप्ट समझ में आयो हूंदो। हाणे पाण वटि हिकिड़ो ॿियो मिसाल आहे 9:6 प्रोपोर्शन 6:y। त मतलब पाण खे छा मालूम करणो आहे? ही y जी वैल्यू मालूम करनी है तो y छा जे बराबर आहे। ॾिसो पाण सेम कॉन्सेप्ट, प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम 9 मल्टीप्लाई बाय y, प्रोडक्ट ऑफ मीन 6 मल्टीप्लाई बाय 6। जॾहिं y मालूम करणो आहे तो पाण छा कंदासीं? y खे ईअं लिखंदासीं अकेलो ऐं ई वैल्यू वेंदी हली पाण जी न्यूमरेटर में, ऐं जेको y सां गॾु हूंदो आहे उहो हलियो वेंदो पाण जो डिनोमिनेटर में। क्लियर। ये मैथमेटिक्स बेसिक आहे। त छा कंदासीं? y खे मालूम कंदासीं इज इक्वल टू ॾींदासीं ही जेको वैल्यू y सां मल्टीप्लाई थिए पियो इहो छा हलियो वेंदो? डिवाइड में। ठीक है। पाण छा था कयूं? 6 into 6 36 मल्टीप्लाई बाय 9। क्लियर। पाण चऊं x इज इक्वल टू y इज इक्वल टू 9 जो टेबल पाण हणूं था 36 के लगे तो घणा चक्कर? 4 ना 6 त घणा चक्कर लॻो? 1 ना 4 ना 6 त y छा थियो पाण जो? y इज इक्वल टू 4। y इज इक्वल टू 4। त हाणे पाण जी चौथी वैल्यू जेको हिते अची आई आहे उहो पाण जी छा आहे? y 4 जे बराबर आहे। क्लियर। त हाणे तव्हां y जी वैल्यू मालूम करे चुकायो। कॉन्सेप्ट क्लियर थियो हूंदो। अगर न थिए त महिरबानी करे हिकिड़े चक्कर वरी रिपीट कजो त तव्हांखे समझ में अची वेंदो। पहिला बारो असां प्रोपोर्शन जो हिकिड़ो वर्ड प्रॉब्लम कयूं था ताकि समझ में अचण घुर्जे त असांजो कॉन्सेप्ट सही तरीक़े सां क्लियर अचण घुर्जे। ॾिसो छा थो चए? 20 मीटर कपड़े मां 4 जोड़ा ठहनि था। मतलब हिकिड़ो दर्जी आहे उहो छा थो करे? 20 मीटर में 4 जोड़ा सिबे थो। ॿुधायो त 15 जोड़ा ठहण लाइ केतिरो कपिड़ो घुर्जे। क्लियर। हाणे 20 मीटर कपड़े मां उहो छा थो करे? 4 जोड़ा थो ठाहे। पाण छा था कयूं? ॾिसो कपिड़ो ॿियो जोड़ा। हाणे कपिड़ो घणो आहे पाण जो? 20 मीटर ऐं जोड़ा घणा था थियनि? 4। हाणे चए थो 15 जोड़ा जेको आहे ठाराइणा आहिनि ऐं घणा जोड़ा कपिड़ो घणो खपे। हाणे कपिड़ो मतिलबु पाण छा कंदासीं? जेको शइ मालूम न हूंदी आहे हुननि खे पाण कंदासीं x। क्लियर। सिंपल। हाणे ॾिसो पाण छा था कयूं? 4 जोड़ा 20 मीटर कपड़े में ठहनि था त 15 जोड़ा घणे में ठहंदा? पाण छा कंदासीं? 4:15। ठीक आहे। प्रोपोर्शन 20:x। क्लियर। हाणे ॾिसो एक्सट्रीम सां त पाण छा कंदासीं? 4 मल्टीप्लाई बाय x इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन 15 मल्टीप्लाई बाय 20। क्लियर। हाणे ॾिसो x मालूम करणो आहे। x इज इक्वल टू पाण खे 15 मल्टीप्लाई बाय 20 ही 4 अची वेंदो डिवाइड में। हाणे ॾिसो 4 जो टेबल घणे के 20 के वंडे पियो घणा चक्कर? 5 चक्कर। 5 4 जा 20। हाणे 5 15 75 त x छा थींदो? x इज इक्वल टू 75। हाणे 15 जोड़ा ठाहिण लाइ पाण खे घणा खपनि? 75 मीटर कपिड़ो ठहे। क्लियर। समझ में आयो? त हाणे ॾिसो 4 जोड़ा ठहनि पिया 20 मीटर कपड़े में त 15 जोड़ा कॾहिं ठहंदा? घणनि कपड़नि में? 75 मीटर कपड़े में। क्लियर। पहला बारो हाणे असां प्रोपोर्शन जो हिकिड़ो तमामु इंपोर्टेंट जेको आहे सब पार्ट पढ़ूं था। त प्रोपोर्शन में जेके ॿ कॉन्सेप्ट हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे डायरेक्ट प्रोपोर्शन, ॿियो हूंदो आहे इनडायरेक्ट प्रोपोर्शन। हाणे ॾिसो डायरेक्ट प्रोपोर्शन छा खे चइबो आहे? डायरेक्ट प्रोपोर्शन खे सम्झण लाइ पाण चऊं त चइबो आहे
हाणे पाण मिसाल वठूं 5 पेनूं मिलन थियूं 50 रुपए में 5 पेन्स जेके मिलन था 50 रुपीज़ में त ॿुधायो त 8 पेनूं 8 पेनूं जेके घणनि पैसनि में मिलंदी माना व्हाट विल बी द कॉस्ट ऑफ 8 पेन्स। हाणे पाण चऊं ॾिसो हाणे जॾहिं पाण जो 5 पेननि जी क़ीमत 50 रुपया आहे त 8 पेननि जी ज़ाहिरिया वधंदी त मतिलबु छा थियो ॿई वैल्यू वधनि पियूं त पाण छा चवंदासीं इहो छा आहे डायरेक्ट प्रोपोर्शन। जॾहिं ॿई वैल्यू पेनूं अगरि वधंदियूं त पैसा बि वधनि पिया त पाण छा कंदासीं ये डायरेक्ट प्रोपोर्शन में आहिनि। क्लियर डायरेक्ट प्रोपोर्शन में आहिनि त पाण सिधो तनासिब हिनखे चइबो आहे डायरेक्ट प्रोपोर्शन के माना सिधो तनासिब। हाणे सिधे तनासिब में छा थींदो आहे पाण छा खणंदा आहियूं 5:8 प्रोपोर्शन छा आहे 50:8 पाण खे ख़बर आहे प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स 5 मल्टीप्लाई बाय x इज प्रोपोर्शन निशानी तब्दील थी वेंदी इक्वल टू साइन में पाण छा कंदासीं प्रोडक्ट ऑफ मीन 8 मल्टीप्लाई बाय 5। हाणे ॾिसो त सॉरी 8 मल्टीप्लाई बाय 50। हाणे ॾिसो x इज इक्वल टू 8 मल्टीप्लाई बाय 50 डिवाइडेड बाय 5 छो त x खां जेको मल्टीप्लाई थिए पियो इहो पाण जे हलियो वेंदो डिनोमिनेटर में। हाणे ॾिसो 5 जो टेबल 50 के लगे पियो घणा चक्कर 10 चक्कर त पाण छा कंदासीं x इज इक्वल टू ठीकु आहे त ॾिसो हाणे छा थो थिए पाण वटि 10 मल्टीप्लाई बाय 8 छा थो थिए 8 10 जा 80 क्लियर। 5 पेनूं ज़ाहिरिया हर माना हिकिड़ी पेन घणे जी थी 10 रुपया 5 पेनूं 50 रुपए में थींदियूं त 8 पेनूं घणे में थींदियूं 80 रुपए में। क्लियर पेनूं वधनि पियूं त पैसा वधंदा जॾहिं ॿई शयूं वधंदियूं त पाण उनखे छा चवंदासीं डायरेक्ट प्रोपोर्शन माना सिधो तनासिब। क्लियर आहे उम्मीद आहे तव्हांखे समझ में आयो हूंदो पहिला वारो। हाणे ॿियो कॉन्सेप्ट इन जो छा आहे इनडायरेक्ट प्रोपोर्शन। इनडायरेक्ट प्रोपोर्शन माना उबतो अणपूर। हाणे ॾिसो उबते अणपूर जी डेफिनेशन छा आहे उबते अणपूर जी डेफिनेशन इहो आहे त पाण पढ़ूं था चए थो हिकिड़ी शइ वधे त ॿी शइ घटे या वाइस वर्सा हिकिड़ी शइ घटे त ॿी शइ वधे। पहिरीं पाण डायरेक्ट में छा पढ़ियासीं या ॿई वधनि घुर्जनि या पोइ ॿई घटण घुर्जनि इहो हुयो डायरेक्ट। इनडायरेक्ट छा थींदो हिकिड़ी वधे थी त ॿी घटे हिकिड़ी घटे थी त ॿी वधे माना अपोजिट थियनि। त हाणे पाण छा था पढ़ूं ॾिसो इनडायरेक्ट जो हिकिड़ो एग्जांपल चए थो 3 नलका असांजे घर लॻल आहिनि जेको 80 मिंटनि में असांजे घर जी टांकी भरियनि था। क्लियर या 2 पाइप लॻल आहिनि जेके असांजे घर जी टांकी भरनि था 80 मिंटनि में। ॿुधायो त 5 नलका केतिरी देर में असांजी टांकी भरींदा। समझ में आयो। हाणे अगरि तव्हां ॾिसो जॾहिं बि एक्स वारो पासो हूंदो पाण चऊं त ॾिसो ही छा पियो थिए 2 नलका 80 मिंटनि में भरनि था त 5 नलका जेके आहिनि ज़ाहिरिया छा थींदो घटि टाइम में भरंदा। क्लियर समझ में आयो। त पाण छा कंदासीं त सिंपल समझो त इहो पाण जो थी वियो एक्स वारे पासे सिधो तव्हां तीर ॾेई छॾियो ठीकु आहे। हाणे ॾिसो 2 नलका अगरि भरनि था 80 मिंटनि में त 5 नलका छा भरंदा घटि टाइम में त इहो थी वियो उबतो तनासिब। क्लियर। हाणे ॾिसो छा कंदो उबतो तनासिब में पाण छा कंदासीं डायरेक्ट में लिखी रहियासीं पहिरीं 2 उबते में छा कंदासीं पहिरीं लिखंदासीं 5। क्लियर पोइ रेशो 2 प्रोपोर्शन छा हिते साॻियो 80 रेशो x। क्लियर सेम एज इट इज एक्सट्रीम सा मीन सा 5 मल्टीप्लाई बाय x इज इक्वल टू 3 मल्टीप्लाई बाय 80 सेम एज इट इज। ॾिसो x खे ॿाहिरि था कढूं हाणे
3 मल्टीप्लाई बाय 80 डिवाइडेड बाय 5। क्लियर। हाँ 5 जो टेबल 80 के पाण लगायूं तो घणा चक्कर लगंदो ॾिसो 1 3 16 टाइम, मतलब 80 के 5 जो टेबल लगे तो 16 टाइम। तो छा चकंदासीं 3 मल्टीप्लाई बाय 16 छा थींदो x इज इक्वल टू 48, मतलब छा थियो 48 मिनट्स। हाणे अगर तव्हांजो टे नलका जेके आहिनि उहे 80 मिनटनि में हिकिड़ी टांकी भरनि था त 5 नलका जेके आहिनि उहे 48 मिनटनि में तव्हांजी टांकी फिलअप कंदा या भरींदा। उम्मीद आहे तव्हांखे डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट प्रोपोर्शन माना उबतो ऐं सुबतो जेको प्रोपोर्शन आहे तनासिब आहे तव्हांखे समझ में आई हूंदी। महिरबानी करे अगर समझ में न आई आहे त पोइ तव्हां क्लास के रिपीट करे वरी तव्हां समझी सघो था। महिरबानी करे दीवा क्लास सां गॾु जुड़िया रहो, असां सां गॾु बेसिक तरीक़े सां ईज़ी तरीक़े सां मैथमेटिक्स सिखो ऐं पंहिंजनि ॿारनि खे सेखारियो। थैंक यू सो मच। असांजे दीवा क्लास चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो।